अली तुनियो अवां ॾिसी रहिया आहियो न्यूज़। हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं जनाबाग चौक ते, जिते सकाफ़ती ॾियारो मल्हाए पियो वञे भरपूर जोश ऐं जज़्बे सां। असां सां कुझु गॾु आहिनि दोस्त, असां उन्हनि खां पुछंदासीं हू छा अहिड़ी ईद है जो हज़ारे ईदूं मिलाए त बि अहिड़ी ख़ुशी कान मिले। हिन सां अहिड़ी दिलि आहे जो विसारे नथी सघिजे। तमामु घणो नाज़ आहे ऐं तमामु घणा असांखे ख़ुशी आहे त असां सिंधी आहियूं ऐं असां तमामु घणो प्राउड फील था कयूं त असां सिंधी आहियूं। नारे सिंध। सिंध जो एकता ॾींहुं सिंधी सकाफ़ती ॾींहुं आहे। असांखे सिंध जे नाम आहे सिंध धरती अमन पसंद धरती ही मनशात का पाक असां ही पैगाम ॾेई रहिया आहियूं त असां भाईचारे अमन खे वधाईंदे असांजी ज़रदती असां गॾु आहियूं। असां पंहिंजे मुल्क जे ख़ातिर वतन जे ख़ातिर ही यकजहत पैगाम ॾेई रहिया आहियूं त असांजी सिंध अमन पसंद आहे। फितने का पाक सिंध मनशात का पाक सिंध लाइ असां ही ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं। दुनिया खे पैगाम ॾेई रहिया आहियूं त असां सिंधी टोपी अजरक वारा अमन पसंद क़ौम मनशात का पाक क़ौम फितने फसाद का पोक असां गॾु आहियूं। असां हिननि पाक खां गॾु आहियूं। हिन खे ॾियारी खे मल्हाईंदे असां सभिनी खे अमन ऐं धरती जो पैगाम ॾेई रहिया आहियूं। जीए सिंध वारा, जीए टोपी अजरक वारा। अरे सिंध ॾियारो आहे, सिंधियुनि जो ॾियारो आहे। असां ॿ खे घुमण लाइ असांजे सिंधी जी वधि में वधि ख़ुशी इहा आहे। हे जेको असांजो अॼु ईद जो ॾींहुं हूंदो आहे, सिंध जी सकात हूंदी आहे। असांजो अॼु ईद जो ॾींहुं हूंदो आहे, असां भक्तूं जेको सिंधी अवाम भरपूर नमूने सां असां मल्हाईंदा आहियूं। जीए सिंध एकता जो ॾींहुं आहे जेको असां सिंधी क़ौम जो सकाफ़त जो ॾींहुं आहे। ऐं सिंध माउ धरतीअ सां जनम भूमि जे असांखे ॾिनी आहे, उन सां वचन करण जो ॾींहुं आहे। ऐं दुनिया खे तारीख़ में मञण जो ॿुधाइण जो ॾींहुं आहे त सिंध हिकु आहे, सिंध हिकु रहंदी, सिंध हिकु हुई, सिंध माउ लाइ असां हर सिंधी जिते बि हूंदासीं किथे बि हूंदासीं जॾहिं सिंध जो जीजल जो माउ जो सॾु थींदो त हिकु थी बीहंदासीं। जीअं सिंधु।